मिल्लतुल अर्शी ला तसरा कुल्लुहुम यतलबून रदाई व अन अतलुब रदाक या मोहम्मद। हदीस कुदसिया रब जो कलामा। रब तो फरमाता महबूब मुझा मां 18,000 जहान रब पैदा किया 18,000 जहान। अब घणा जहान तो समझदा तो गाली समझदा हलो पुत्र। हिकिड़े हज में चयो जेंटलमैन हिकिड़ो हुयो। जेंटलमैन समझो था नी हज में आहे बरोबर वो हज में कहे त मुंहिंजी ॾाढी कूड़ पर ईअं जीअं तेज़ काम रेल लिखी वेंदा नी जल्दी जल्दी कर हो नदी में का हाजी साहब अलाह नो अलाह से हयाती रे बचड़ो ॾेस खुदा उन्हीअ जे ॻोठ ते हज मौक़ो पुराणे ज़माने पार्टी बि का वरहनि बि कटियल हुजे तो अचे तो वठी ॾाढी पूरा दा मुंहिंजा कहिड़ी सोनी ॾाढी मुंहं में ठाही थी पई। हूअं त को ॾाढी जो नालो तो वठी त पादर थो वञे पर हजम तेरी पूरे फिटी थो करे ढेर ते कुता त मुटंदा अथसि मथो हिते कावड़ कान थी थी गधा बि उते मुटंदे कुतो बि अगरि तूं मुटींदा ते ॾाढी मथो बीठो आहे मथो हिते कावड़ परदो कान्हे का बसि बस घुम नालो मना मत गुड़ा पुस्तका पर गुड़ा पुस्तका बस अदा सारी कुड़ पर गलती करे कम तकड़ो आवाजे तेज काम हुन बचे खड़ो से हनो हना हना पुरानी पार्टी के बुला हित भी वार छड़ियो कुछ आई साहब हित भी छड़ियो पुरानी पार्टी ने वार ये तो आई कि अरे हे छा कयो थी हित भी वार छड़े वई हित भी के सिता पान चयो न त मुंहिंजी ॾाढी कूड़ीअ जीअं तेज़ काम तो के बुला तेज़ काम नंढी टेशन ते न बीहंदा मां बि नंढी टेशन ते बीठो मांखे बि मां बि तकड़ ईअं क्या फर 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 कंदो हलो न तव्हां सम्झो कुझु बि न हिकिड़ो क़िस्मत सां ते महब जो मेलो अलाह जी हिदायत जूं ॻाल्हियूं ॿुधो तव्हांजी हिदायत खे मुस्लमानो ॾाढो खरी आहियूं था दजाली दौरा क़ुरान जो कसम सफ़ा हया को निकिरी आहियूं हाणे असां कुझु सम्झो था क़ौम जा पुढल आदड़ अखियुनि में ॻोढ़ा ॻाढ़ो जहनम जे बाग अखियुनि जा ॻोढ़ा वञी विसाईंदो मिल्लतुल अर्शी ला तसरा कुल्लुहुम यतलबून रदाई व अन अतलुब रदाक या मोहम्मद। रब्बुल आलमीन फरमाए तो महबूब मां 18,000 जहान पैदा कया आहिनि पुट घणा 18,000 जहान माण्हुनि जो बि जहान आहे गौण जो बि जहान आहे घोड़नि जो बि जहान आहे क्यूलिन जो बि जहान आहे मलाकनि जो बि जहान आहे पेट जो बि जहान आहे इहे कुल 18,000 रिढा बकरियूं पखी पखन कणक जूअर सभु जहान आहिनि इहे कुल 18,000 जहान मतिलबु 18,000 जहान पैदा कया आहिनि इहे 18,000 जहान ई राति जो ॾींहं जो हथड़ा कयूं रब जे दरबार में अर्ज़ था कनि ओ बेनियाद रब तूं राज़ी थी अब ईअं चवंदा आहियूं ओ बेनियाद रब तू राज़ी थी बेनियाद बेपरवाह मौला तू राज़ी थी पर अन अतलुब रदाक या मोहम्मद पर मां बेपरवाह रब चवां थो त मोहम्मद तू राज़ी थी खुदा की रज़ा चाहते हैं दो आलम पर खुदा चाहता है रज़ा है मोहम्मद। हाँ मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो हज़रत मूसा कलीमुल्लाह जलाली मुड़े ई न पियो रब चए त मां छॾी ॻाल्हि खे दीदार न ॾिसी सघंदे मगर हर हर चएसि पियो त ये तो माना आशिक़ तो फरमाए तो मूसा छा पियो चए अलाह खे ये तो माना कि सही सकता नहीं ताबे जमाल पर रुख से पर्दे को हटा आगे मेरी तकदीर है बोला मासा बराबर मञा तो तुझो दीदार न थी सघंदुसि काॾे मां बानो काॾे तो कमल हाथ मगर तू त पर्दा ला पोइ मां मरा या सड़ा परवाने जो कम आहे त समो पर ॾिसे त वञी सड़े मूंखे सड़ ॾे मरण ॾे मगर दीदार करा अरे मां बसीर न आहियां तो अर्ज़ु कया चङो हाणे बीह भला भला कि नुनज़ुर इलल जबल जंहिं जबल तूर सीना ते बीठो आहे इहो वॾो कि न तूं वॾो जैसे शान इज़त जे लिहाज़ सां त मां न बि वॾो आहियां मगर जिस्म जे लिहाज़ के बराए 70 कोह में पखिड़ियो पियो आहे आसमान सां तो ॻाल्हियूं करे चापा हिकिड़ी किरी पए त सॼो मीरपुर माथेलो ख़तमु करे वॾी भला फरमाए तो ते न मां जबल ते तो त चली वञा थोरी जबल ते पोइ जो जबल मुंहिंजो ताप सही वेंदो त पोइ तूं बि मुंहिंजो दीदार करे सघंदे पुट सम्झो था न अब न सम्झो त ॿुधाए बि भला किनुन ज़ुर इलल जबल
जंहिं जबल ते बीठो आहे महीने ते तो पंहिंजी रोशनाई विझा पंहिंजी सिफ़ात तजल्ली थो विझा पोइ जे जबल सही हो त तूं बि सही सघंदे फलम्मा तजल्ला रब्बू लिल जबल जअलहू दक्कम वखर्र मूसा सइका। तफ़सीर कबीर हर हिकु तफ़सीर लिखे थो तिबरानी मोजम कबीर लिखे थो त रब केॾी तजल्ली विधी सॼो केरु सुभारी या सॼो मुंहुं थो परदो न पंहिंजे सिफ़ाती तजल्ली पर सुईअ जे पाखड़े जी लखपति अब सुईअ जो पाखड़ो वॾो थींदो आहे पुट की ॿुधे जेतिरो सुईअ जो पाखड़ो जी लखपति तजल्ली वरी इहो तजल्ली पई सॼो जबल सड़ी वियो हज़रत मूसा बेहोश थी तशरीफ़ फरमा थी सॼो सड़ी वियो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बेहोश थी वियो तफ़सीर लिखंदा पिया हज़रत मूसा कलीमुल्लाह जे अखियुनि ते जॾहिं रब जी तजल्ली सुईअ जे पाखड़ो जी लखपति पई त मूसा कलीमुल्लाह जी एॾी त नज़र ख़ुदा जे तजल्ली जे करे वधी वई जो 30 मैल ख़्यालु करे लफ़्ज़ मुंहिंजा ॿुध वरी ॿीहर न चवंदुसि 30 मैल अबा घोटकी घणो पंदा अथऊं 30 मैल घणी थींदी घोटकी सम्झो घोटकी धारा 30 मैल अहिड़े ख़्याल जो घोटकी आहे पनो आकिल पने आकिल में 30 मैल पंधु मूसा कलीमुल्लाह हिते बीठो आहे राति ऊंदाई चंड बि न सितारा बि न सिज बि न राति ऊंदाई जबल कारो हुजे 30 मैलनि ते कारे जबल ते कारी किविल ऊंदाई राति में 30 मैलनि ते घुमंदी त मूसा कलीमुल्लाह 30 मैलनि तो कारी किविल कारे जबल ते 30 मैलनि तो ॾिसंदो हेठि सिफ़ाती तजल्ली पई कुर्बानी न मोहम्मद अखियुनि तो वञे जेको रब खे हीअं ॾिसी आयो इहा हदीस ॿुधी छॾियो मुल्क सां वेठा आहिनि इहा ॿुधी छॾियो 1,24,000 नबी आया हाफ़िज़ साहब सभु ईंदा हज़रत आदम अलैहिस्सलाम बि आयो उन अचे चयो त ला इलाहा इल्लल्लाह आदम सफ़ीउल्लाह अलाह जे ज़ात बाबरकात अथव ओ क़ौम काफ़िरो अलाह खे मञो अण ॾिठे रब खे सजदा कयो बुतनि खे छॾियो अलाह खे महबूद सम्झो मां उनजो सफ़ीउल्लाह आहियां मां नबी आहियां मुंहिंजे वसीले सां रब खे मञो अलाह अथव जन्नत बि अथव दोज़ख बि अथव त सभिनी काफ़िरनि पुछियो त ओ आदम अलैहिस्सलाम जंहिं रब जी तौहीद सां को मंझराए तो ॾिठो अथई तो ॾिठो आहे ॾिठो त मां कोन्हे को जे तो ई न ॾिठो आहे घर ॾिठे रब असां ईमान कोन आणींदासीं अबा सम्झो था नी पुट वरी हज़रत मूसा कलीमुल्लाह बि आयो उन बि पंहिंजे बनी इसराइल खे चयो त ला इलाहा इल्लल्लाह कली मूसा कलीमुल्लाह अड़े रब हिकिड़ो अथव मां रब जी तौहीद ॿुधाइण कर आयो आहियां बुत परस्ती छॾियो गौशाला परस्ती छॾियो काबे जी पूॼा छॾियो त क़ौम चइसि लन नुमिन लक हत्ता नरल्लाह जहरतन असां तुंहिंजे मथां एतिक़ाद न आणींदासीं जंहिं अलाह जी पूॼा थो करे सो अलाह असांखे ॾेखार केरु ॾिठो मां ई कोन तव्हां हिकारो ॾेखारियां कि असां कोन मञींदासीं पर 1,24,000 नबी ईसा अलैहिस्सलाम तो आया कंहिं दावा न कई त असां रब खे ॾिठो आहे जॾहिं तुंहिंजो मुंहिंजो यतीम आमन जो बचिड़ो मोहम्मद करीम आयो अबू जाल खे अबू लहब खे अतबे खे उतैबा खे शैबा खे उमय्या बिन खल्फ खे ऐलान की त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अलाह जी ज़ात बाबरकात हिकिड़ो अथव अड़े उन अलाह खे इबादत कयो अलाह खे सजदा कयो बुतनि खे छॾियो जन्नत बि अथव हूरा बि अथव दिलमान बि अथव विश्त बि अथव सभु कुझु अथव त सभिनी काफ़िर चयो इहे ॻाल्हि त अॻे नबी खे ॿुधंदासीं अब सम्झो था नी सभिनी काफ़िरनि जो नबी सोने असांजे खे इहे ॻाल्हियूं त अॻे नबीअनि बि कयूं त अलाह अथव मगर ॾिठो त कंहिं बि कोन्हे तो अलाह ॾिठो आहे जंहिंजी तौहीद थो बयानु करे मतिलबु हाओ आदम सफ़ीउल्लाह न जो चवां त न ॾिठो अथमि मूसा कलीमुल्लाह नया जो नब खे ॾिठो अथमि ईसा रूहुल्लाह नया जो चवां त रब ॾिठो अथमि रहे तो रब्बी अज़्ज़ व जल्ल फी आसन सूरतनि मां रब खे सुहिणी सूरत में ॾिसी आयो आहियां जेको रब खे ॾिसी अचे की भला बाक़ी ॿी कुझु शइ आहे कहिड़ी मोहम्मद को रब वांझी आहे ग़ैबुल ग़ैब ख़ुदा पंहिंजो सिर ॾेखारी जॾहिं गवर्नर पंहिंजो सिर ॾेखारे बाक़ी ॿी राति जो लिखाए छॾींदो और क्या गैब तुमसे नेहा हो भला जब न खुदा ही छुपा तुम पे लाखों सलाम रब जी ज़ात बाबरकात दीदार करे आयो हदीस तो मिसकात शरीफ में वो रब के मां दीदार कयो न अखि ॾिसां पोइ वॾो यदहू बैन कतफई रब सां मां एॾो त वेझो थुसि जो रब पंहिंजे कुर्ब जो हथ मुंहिंजे ॿिनि पुठारनि जे विच ते रखियो मञो न मञो तव्हां ॾिसो पाण बोल सां वेठो अथव
न देखा तो मैं बिलान कर मुझे कुट दो अदा फवदा यदहू बैन कतफई मां रब सां हाजी साहब एतिरो त वेझो तूं साईं फरमान जो रब पंहिंजे प्यार जो हथ मुंहिंजे पुठाणनि ते रखियो। अरे उस्ताद जो हथ शागिर्द जे पुठीअ ते त उस्ताद बि शागिर्द कामयाब हूंदो आहे की न? अरे हे शागिर्द ॾाढो होशियार बाबा उस्ताद हथ अथसि। अरे हे कुर्मी ॾाढो क़ाबिल आहे अदा भोतार जो हथ अथसि वठो। अरे मज़दूर ॾाढो क़ाबिल होशियार आहे साईं कारखाने जो हथ अथसि। पर जंहिं मोहम्मद जे मथां ख़ुदि रब जो हथ हुजे उन मोहम्मद जो शान छा हूंदो? रब जे ज़ात तिन पुठाणनि जे हथ रखियो वजत बर्द अना मिली मां रब जे हथ जो थधिकार पंहिंजे सीने में महसूस कयो। हाय 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 रब एॾो त मूंसां वेझो थियो न तूं पुठीअ ते रखी त रब जे हथ जो थधिकार मां मोहम्मद जे सीने में थधिकार जो मालूम थिए। पोइ छा थियो? فعلمت ما في السماوات والارض ज़मीन आसमान में जेके बि ग़ैबात खुली पिया ज़मीन आसमान में जेके बि राज़ हा रब जे ज़ात अदा ॻाल्हि इहा पई कि मां त असां रब न ॾिठोसीं हे क़ुर जे सतादी कई अथसि। हा नबीअ जी ज़ात बि न ॾिठोसीं। सरकार जी ज़ात बाबरकार जे ज़माने में असहाब में कोन हुयासीं जो नबी पाक ने कलमा पढ़ो आहे ॾिसूं आहे नबीअ जे मथां क़ुर खे लफ़्ज़ ॾिसूं आहे। हे क़ुर पाक जो त जे क़ुर पाक जी दस्तार बंदी थी आहे भला भागनि में अब्दुल करीम जा जंहिंजे घर में क़ुर पाक जो हाफ़िज़ पैदा थी पियो 70 पीढ़ियुनि खे बख़्शाइण वारो क़ुर पैदा थी पियो। अरे पुटनि खे बेसिक अंग्रेज़ी बि पढ़ा आई एम गोइंग वी आर वीपिंग ही इज़ सिटिंग शुकुर छो जो BA त पास कई अथऊं MA त पास कई अथऊं मगर पुराणो सूट ऐं चेन सां रसो पियो नौकिरी को सफ़ा जवाबु। अब कंहिंखे नौकिरी मिली आहे त हथ त मथे खणे मास्टर साहिब नाले जो सदको वञा साईं ॿई दफ़ा मेहनत रखियूं अथनि। जेको छोकिरो पली घणी पटे ईंदो तंहिंखे साजुर मोकल मिलंदी पढ़ाईंदा काठड़ी जी भरी जेको करे ईंदो पोइ साजुरी मोकल उन खे अमृत पढ़े थो न पढ़े बसि बाक़ी पघार वधायो। अलाह अलाह कोन का नौकिरी मगर दीन ठा वञा पंहिंजो पिया मोए को पोइ 3 दफ़ा कुल वला पट सॼे क़ुर जो ख़तम। हा हा हाफ़िज़ साहिब हिकिड़ो घर में थी पए अॼु असां मुला कुझु लॻा पिया बुख इहे ॿिए वारे सां मरनि पिया। अलाह क़ुर जा मुजावर ख़ुशि लॻा पियूं असां क़ुर पाक जी ताज़ीम जो ॻाल्हि ॿुध हज़रत बशर हाफ़ी इन्नमल मुअमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु मोमिन छा खे चइबो आहे? अॼु मोमिन जे ॻाल्हि में बि मुंझी पिया हूं। मौली साहिब थो चए त मोमिन मां आहियां जो मां वाज़ बि कंदो आहियां ॾाढी डिघी आहे टिकिड़े टिको ठहियो पिया मां मोमिन आहियां। हलो सही वरी हाजी सगोरो चए थो न बाबा मौली मोमिन आहे मोमिन मां आहियां जो जुबो पाए थो आहे मां हेल हज करे आयो आहियां नबीअ जी दावत थी आयो आहियां उहो चए त मां मोमिन। वरी हाफ़िज़ क़ुर जो चए त न बाबा 30 सिपारा मुंहिंजे सीने में मोमिन मां आहियां। वरी तो थिए मवाली चए त बाबा तव्हां मोमिन आहियो ई न मोमिन आहियां ई मां। अब छा में तूं मोमिन थे? 3 आने जो कोलाबो 4 आने जो कंठो डंडो कुल्हे ते 7 आने में हक मोमिन सदक बाबा वजह तो माण्हुनि जा ॿार खाड़ी को छोड़ो बसि भंग जे जमनी पीते को पोइ दाल खे वधी अमड़ कोठो दोसर जो बसि मोमिन सगो हाणे मोमिन जे लफ़्ज़ में मुंहिंजो मौलवी चए त मां मोमिन हाफ़िज़ चए मां मोमिन कारी चए मां मोमिन हाजी चए मां मोमिन रब मुंहिंजा मोमिन कंहिंखे चइबो आहे? अरे मतिलबु चिता छा मोमिन उन खे चइबो आहे जंहिंखे रब मां मोमिन चवां। बोला छा खे इन्नमल मुअमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमानन व अला रब्बिहिम यतवक्कलून। मोमिन उन खे चइबो आहे एॾो त तंग दिलि हुजे ज़ालिम हुजे जो पुटु मरी वञे त थधो सुकारो न भरे ज़ाल मरी फटकी वञे त अखियुनि में ॻोढ़ो न किरे मगर पुनल रब जो जॾहिं क़ुर पढ़जे त दिलि तरिजी पए अखियुनि में ॻोढ़ा वही हलंद मोमिन इहो आहे। इन क़ुर जूं ॻाल्हियूं ॿुध मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो जेको तुंहिंजे शहर मुंहिंजा हाफ़िज़ सगोरो छा
केडी फज़ीलत आहे क़ुर जी, केॾा रंग थो लाहे क़ुर जेको महबूब माण्हू मोहम्मद ते लथो आहे, जंहिंजे पढ़े पत्थर डरी था पवनि पिया, वैरान दिलूं आबाद थी पवनि। इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाह वजलत क़ुलूबुहुम, डरी थी पवनि, वइज़ा समिऊ मा उनज़िल इलर रसूल तरा आयुनहुम तफ़ीदु मिनद-दम। महबूबा ओ जॾहिं तुंहिंजो क़ुर तुंहिंजा असां ॿुधंदा आहिनि, अखियुनि ॾे निहार ॾिसे अखियुनि मूं नीर दरिया पिया वहंदा अथनि। अरे जनम खे विसाइण वारा हितां जा दरिया न अथव, हाजी अलाह जा वाटर कोर्स न अथव, जहनम खे विसाइण वारा गुनहगार जो ॻोढ़ो अथव, ॻोढ़ो किरंदो वेंदो जहनम जे बाहि खे विसाईंदो वेंदो। रो यार वलियदकू कलीलम वलियबकू कसीरा, फरमाता रो घणो खिल थोरो, छो जो कब्र में हेखल सुम्हणो थी, उते मौलवी साण न हूंदी, उते ज़ाल साण न हूंदे, ट्रैक्टर साण न हूंदे, ज़मीना साण न हूंदी, पुठ साण न हूंदी, सुहिणी ज़ाल साण न हूंदी। फरमाता फर पंजुअ वेही तूं कहिड़ियूं कंदीअ ॻाल्हियूं, हे जानी हे मानी मोटिया वर वञी ॾेई, हाणे कल कान का पेई तॾा जो ॾिनाउसि कहिड़ो। उतां जो समर शारदा जन, उतां जो नमाज़ उठा, उतां जो क़ुर था, पाड़े दिल खे न रंजा, बराबरि दुनिया जा कम बि कर, मगर रब ॾे बि मुंहुं कर, हेखल सुम्हणो थी, न का ज़ाल हूंदे, न को पुट हूंदी, न को दुकान हूंदी, न को ट्रैक्टर मां ॿधी, रब जे ज़ात खे ॿाॾा त उते कुछा जी क़बर थी पवंदी हुजे। खुदा त यादि ई कोन्हे को। आशिक़ मैं तो आया था तो रोता था, ओ पिता भी फकीर, ओ लुंड फकीर, अमर जे पेट में ॼाओ है त रोईंदो आहे नी अबा। अब ॻाल्हायो त ते पुटड़ा ॿुधा रोअण दिरी पई पए, पर तूं रोईंदो आहे, चाचे ॾिसी खिले पियो, अबो ॾिसी ख़ुशि पियो ते शुक्र थियो मुंहिंजा पींघा लुॾिया, मूंखे अबे कोठण वारो पैदा थी पियो, माल जो मिल्क जो मालिक पैदा थी पियो, अमर सेरण ॻाइण में लॻी पई आहे, नानी वरी ख़ुशीअ में मां पे न पई नास तो टड़को पियो पए त वारो ॾे वारो जेका त नानी खे ख़ुशी थींदी आहे। हे रोअण में छॾो चङो खिलण में, पुट इहो हो तू आया था तो रोता था, ओ मुसलमान जाओ अमर जे पेट में रिहा कंदो आहे, मगर तुझे सब देख हंसते थे, सब ॾिसी खिलनि पिया, चाचो भी खिले पियो, अमर भी खिले पई, पुफी चए पई त भाटियो जाओ, भाउ चए पियो अधो जाओ, अमर चए पई वारस जाओ, बाबो चए पियो माल जो मालिक जाओ, ख़ुशियुनि में मापन पिया खिलनि पिया। तो आया था तो रोता था, तुझे सब देख हंसते थे, अब ऐसी कार कर बंदे वो रोते हो तू हंसता हो। हाणे अहिड़ो कमु करे हल, एॾो पुठल खे परचाए हल, एॾियूं क़ुर जूं लोलियूं ॾेई हल, तो दुनिया रोआरींदो वञ, तूं खिलंदो वञ, तूं खिलंदो न पड़े, दुनिया रोईंदी वञ त भई वाह जो क़ुर जो हाफ़िज़ हो, वाह जो अलाह जो बानो हो। अरे दुनिया रोआरींदो वञ, मुस्तफ़ा जे ज़ात मां बरकात रब ॾिया, दुनिया रोआरींदा विया, हुसैन रब ॾे दुनिया रोआरींदो वियो, हैदर करार रब ॾे खिलंदो वियो, पाण दुनिया रोआरींदा विया। तूं इहो रस्तो वठंदा, तूं दुनिया रोईंदी वञई ऐं तूं खिलंदो वञ रब ॾे, पर खिल तरी जॾहिं खटे न बा थला शरीफ़ पढ़ंदा बशर हाफ़िज़ तज़किरतुल औलिया में शेख फरीदुद्दीन अता जो उस्ताद 15 में ठाहींदड़ केमहिल असीं लिखे थो पियो त बशर हाफ़िज़ केरु हो सही, बगदाद हिकिड़ो ॾहाकू माण्हू हो, पर चोरियूं करे करे खून करे करे सॼी दिलि कारी थी वई। नबी साईं फरमाइनि था त दिलि इंसान जी ॼमण सां अची हूंदी आहे, पोइ चोरी कंदो वरी कारो तिलक थींदुसि, खून कंदो कारो तिलक हूंदुसि, गिला कंदो कारो, आख़िर सॼी दिलि कारी थी वेंदी, पोइ गुनाह हिनखे गुनाह नज़र ई न ईंदो, वठंदो चोरियूं कंदो सॼा ऐब नज़र न ईंदो, सॼी दिलि कारी थी वेंदी, हिन जी दिलि बि कारी थी वई, खून धाड़ा चोरियूं ज़िनाऊं बदमाशियूं, पर शराब जी भट्टी हलंदी आहे त सॼो ॾींहुं रॾियूं नचंदियूं, एॾो ज़ालिमो राणो थो परचे में ॿुधी जाए ॻाल्हि, हाणे ख़्यालु करे ॿुधिया रस्तो वरितियूं त बगदाद जे शहर में अलहूट लॻो पिया, नशे में मस्तु लॻो पिया, हलंदे हलंदे बगदाद शहर में ॾिसे त क़ुर पाक जी टुकड़ी ज़मीन ते किरी पई आहे, अखियूं खुली वियसि, खणी थो ॾिसे त अलाह जो क़ुर लिखियो पिया हुन ते,
अखियूं हौस अचे क़ुरान खणी करे सीने ते लाथई अखियुनि ते लाथई रोई ॾिनई चई त ओ रब जा क़ुरान तुंहिंजी जाइ त अर्श हुई इन्नहु लक़ुरआनुन करीमुन फी किताबिम मकनून ला यमसुहु इल्लल मुतहरून तूं त क़ुरान पाक अर्श जो राकू है अॼु फर्श ते कीअं पियो आहे अॼु त ख़ुदा जे वास्ते मां बशर आफ़ी गुनहगार जो महिमान थी वियो अॼु त मुंहिंजे घर हल अॼु त मुंहिंजी महिमानी खा पुरल रब बि परचे थो त बहाना ॻोल्हींदो आहे क़ुरान पाक खे खणे थो पियो हले थो सॼी राति सिजल थिए थो क़ुरान पाक खे पीठे में रखियईं अतुर लाथई मुश्क लाथई केवड़ा लाथई निंड फिटाई रंजू सॾ पे करे त हली आहे चोर सॾ पिया कनि था ठाड़े चलो चए दादा तव्हांजे कम जो मां न रहियो आहियां मूंखे पुरल रब जो क़ुरान मिली आहे मूंखे महबूब जो क़ुरान मिलियो आहे इन जी नौकरी मां तव्हां ॾे नई थो सॼो हा फिटाई मां त सेवा कर नज़र इला वजहिल मुसहफ इबादत फरमाता त क़ुरान जेका खणी सॼे रब इबादत में लिखे जे पढ़ियल न आहे अंधा पढ़ियो थी क़ुरान विसारो थी त साईं फरमाता ॾस मां थो ॾियां ओ पोढ़ा ओ अची ॾाढ़ी वारा ओ नौजवान क़ुरान पढ़ियल न आहे रुगो वुज़ू कर क़ुरान खोले वे जेतिरो वक़्तु क़ुरान जे ॾिसंदे रब इबादत में लिखंदी त मौलाना इबादत कई क़ुरान अॼु त इबादत करे था ज़ाल जा मुंहुं बि ॾिठे वॾेरनि जा बि ॾिठे मुलनि जा वेद क़ुरान जे मुंहुं ते ॾिसो खणी बेटा हिन जवाब पर सेवा करो हिन समुंड जी सम्झ में मोती हीरा लाल हूंदा आहिनि सेवा कर समुंड जी जिते जर वहे थो जाल अरे तरते वहनी नसीर में माणिक मोती लाल जे माथो मिलई माल त पुंजारा पुर थिए हज़रत सुल्तान दाऊद फरमाया त कदर क़ुरान दिए क्या जानन कदर क़ुरान दिए क्या जानन दुनियादार कमीने कदर क़ुरान दी जानन वाले सुम गए शार मदीने अरे कदर क़ुरान जो पुछ तो हुसैन जे ज़ात को पुछ जो धड़ करबला जे मैदान में पियो तेरो नेज़े ते रखियो थियो कूफे जे बाज़ार में जॾहिं जुलूस निकितो वञे थो पियो त और तूं मर्द हुसैन जो लाशो ॾिसनि थियूं पियूं त नेज़े ते क़ुरान हुसैन पढ़ंदो थो वञे कहिड़ी आयत इन असाबल काफ़ वरकीम कानू मिन आयातिना अजबा ओ काफ़राणियूं ओ यज़ीद जूं पौलकियूं ईअं न सम्झो त हुसैन जहिड़े त क़ुरान पढ़ियो पए मगर शहादत खां पोइ क़ुरान विसरी आहे क़ुरान लथो बि असांजे मथां आहे त तबाल बि असां कंदासीं पर क़यामत ॾियारे तव्हां काफ़रानी खे बि रब जे दरबार में हाज़िर थियणो आहे तव्हां बि शादी ॾिजो त शहादत खां पोइ क़ुरान हुसैन पढ़ंदो वियो हाय 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 सलाह शरीफ़ पढ़ंदा कदर क़ुरान दिए क्या जानन